अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में कुर्बानी जा घणा बधा सवाल आया आहिनि। आज सवाल हल कयूं था। मूं हिकिड़ी बकरी ॻीड़ी आहे, पर बकरी जो थण हिकिड़ो जाए, इन जी कुर्बानी थिए कि न थिए। जी थण एतिरे ईअं सम्झो जे हिकिड़ो थण आहे कि न आहे, थण वसे थो कि नथो वसे, ॾेढ रही, ई पाण भाॻी वटि से ऐब रहियो, पर शरीयत इन जे बारे में ख़ामोश है त ही जाइज़ है। कारण कि जेतिरा ऐब हुआ ई मणे शरीयत ॾसे ॾिने, शारे अल इस्लाम मणे वाज़े करे ॾिनो हुयो, उन मुंहिंजा ई थण वारो मुंदो ऐज न। लिहाज़ा जेकॾहिं थण ॿिल त्रिल हिन लेवल जो पोरू आहे त हिन जी कुर्बानी जाइज़ खरी, पर बहितर इहा जे कंहिं बि क़िस्म जो कोई ऐब न वे, अफ़ज़ल न बहितर उहो आहे। इन जे बावजूदि इन जी कुर्बानी जाइज़ आहे, सही आहे। जे थण न आहे, ओ न आहे, हचर न आहे, ई कोई पण कुर्बानी जी रुकावट वारो न आहे। पर बहरहाल एतिरो आहे जे जानवर ॿॾंदो खपे। उमिरि में कोई पण जानवर आहे, घेटो आहे, ॿकरो आहे, उठ आहे, जेकी आहे मणे ॿॾंदो, ई शर्त आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो आहे। हिकिड़ो पौरू मिलियो आहे फ़ी सबीलिल्लाह, खुरो इन में अक़ीक़ो का कुर्बानी आहे। जी पाण खे फ़ी सबीलिल्लाह मिलियो आहे, अने कुर्बानीअ जा मणे मुंहिंजे शर्त आई, कुर्बानी जा ऐब तंहिंखां ई पौरू पाक आहे त इन में कुर्बानी थी वेंदी। अने अक़ीक़ो पण ईअं जाए, अक़ीक़ो पोइ थी वेंदो, पोइ एतिरो जे अक़ीक़ो सिर्फ़ु पौरूअ में जे पौरू एतिरे रिढ ॿकरी इन लेवल ते नंढा पौरू रहिया, इन में जाए उठ रहियो का वॾो ढोर रहियो, इन में अक़ीक़ो न आहे। हाणे सुवाल असुल ई ऊभो थियो आहे त उन फ़ी सबीलिल्लाह ॾिने, फ़ी सबीलिल्लाह जे ॾिने पांखे ॾिने, पंहिंजो इन मथे कब्ज़ो आहे, पंहिंजो हक़ आहे, पाण मालिक आहियूं, इन जो तसरुफ़ पंहिंजे इख़्तियार में जाए। अने शरीयत में केॾा पण मनाई न आहे। जेकॾहिं मनाई हुई त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांखे इन जे बारे में जानकारी ॾिनो हुयो, जानकारी पांखे ना ई मिलई, मनाई ना ई आहे, लिहाज़ा मिल्कियत पंहिंजी आहे, पंहिंजो हक़ आहे, पाण कुर्बानी अक़ीक़ो वग़ैरह वणे करे सघूं था। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।